सुरलीला चनेसर जो बैत जेको पोयनि सभिनी रिसालनि में हिन तरह लिखियलु आहे त मणियो विझां मच में हाय हणी हार, या ॿियो बैत बि आहे इन तरह जो त मणियो विझां मच में हाय विझां हार, भिरे जे भतार त मेरियाई मान लां। हाणे हाय हणा हार या हाय विझां हार, हाय हाय बि घणा पढ़ंदा आहिनि त हाय हणा हार, पर असली लफ़्ज़ जेको पुराणे असांजे डॉक्टर अनस ट्रम्प वारे शाह साईं रिसाले में लिखियलु आहे त उहो हाय न आहे लिखियलु, उनखां हावी 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 हाविया मां वरितलु आहे लफ़्ज़। हाविया जी माना आहे दोज़ख जी बाहि। सूरत अलकारिया में आहे फ उम्मुहु हाविया, माना दोज़खनि जी माउ। त ग़ुलाम मोहम्मद शाहवानी साहिब बि उन जी माना लिखी आहे सतनि दोज़खनि मां हिकु बाहि। त इन जी मक़सदु इहा आहे त उहो बाहि जेका आहे उन में मां उहो हार फिटी कयां, भिरे जे भतार त मेरियाई मान लहां। मक़सदु इहो त मणियो विझां मच में हावी विझां हार, छो त इन बैत जी पहिरें शुरूआति में साईं वाज़ करे थो वञे त मच में मणियो विझां मच में, हाय हणी हार जे बजाए इहो थींदो हावी हणी हार। त इहो बैत इन तरह सां सही इन बैत जी पढ़णी हीअं बीहंदी त मणियो विझां मच में हावी विझां हार, भिरे जे भतार त मेरियाई मान लहां। चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूर दबाईंदा।